नाज़रीन अस्सलाम वालेकुम। हमारी सिरा शाइन टीवी न्यूज़ के शाइन टीवी न्यूज़ में भरीकार खबर ॾींदड़ जलवार रिपोर्टर मुश्ताक लगाई। सॼे मुल्क जीअं जलवार ऐं बरपसर इलाइक़नि में बि 75वीं जश्न आज़ादी जो ॾियारो वॾी जोश ऐं जज़्बे सां मल्हायो पियो वञे। जलवार वेझो ॻोठ खुदा बश्त लगारी जे प्राइमरी स्कूल में जश्न आज़ादी जो तक़रीब मुनक़िद उस्तादनि ऐं शागिर्दनि वॾे अंग में शिरकत कई। तक़रीब में क़ौमी झंडो फड़काए वतन अज़ीज़ जे तरक्की ऐं ख़ुशहाली लाइ दुआ घुरी वई। जलवार पाकिस्तान जी आज़ादी में क़ैद मोहम्मद अली जिन्ना समेत शख़्सियतुनि जूं वॾियूं क़ुर्बानियूं आहिनि, जंहिंजे करे असीं अॼु आज़ाद क़ौम जी हैसियत सां रहूं पिया। उस्ताद ऐं शागिर्दनि जो तक़रीब खे ख़िताब जलवार जश्न आज़ादी तक़रीब में शागिर्दनि आज़ादी मुतालिक़ तक़रीरूं, टेबलूं ऐं तक़रीरूं ऐं मिली नग़मा पेश करे प्रोग्राम खे 4 चंड लॻाए छॾिया। वधीक ख़बरनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो शाइन टीवी न्यूज़।